मुंशी इब्राहिम जी खूबसूरत शायरी आवाज़ हो मोहतरम गुलाम मोहम्मद आज़ाद उमरे जो ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी अॼोकी तक़रीब में बेटा जा गुलाब अर्पण जे लाइ सिंधी ॿोली जे नौजवान लेखक मोहतरम इमरान हफ़ीज़ कुंभार साहब गंभीर साहब के सॉरी इमरान हफ़ीज़ गंभीर साहब पाण अचनि मोहतरम साईं अब्दुल करीम कुमरो के बेटा अर्पण लायो लाम अलफ़ से कातिब लिखनि जीअं असां सजण तीअं रहियो आहे रूह में। मोहतरम जनाब अब्दुल करीम कुमरो साहब स्टेज ते वेठल मान वारा महिमान हेठि पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइर ऐं भेणियूं अस्सलाम वालेकुम जी लती। शाह साईं फरमाए थो माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, पखी सभु न हंज। थोरो गौर करे लॻो कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बो बहार जी। हिकु त पखी सभु हंज न थिया, ॿियो सभिनी माण्हुनि मां उहा बहार वारी बूअ नथी थिए। साॻी तरह सभिनी उस्तादनि मां बि उहा क़ाबिलियत, सभु उस्ताद क़ाबिल एतिरामनि, पर जेका कैरियर जी अमारत ठहे थी उन में चंद उस्तादनि जा नाला ॻणण जहिड़ा मूंखे ख़ुशी आहे त बतौर शागिर्द साईं अब्दुल करीम जो शुमार उन उस्तादनि में थिए थो। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, पर बतौर शागिर्द साईं अब्दुल करीम कुमरे ते ॻाल्हाइण लाइ घुरायो ऐं उन ॻाल्हि खे एज़ाज़ु सम्झंदुसि। कंहिं बि कारीगर जी जेकॾहिं तव्हां कारीगरी ॾिसो त उन जूं ठहियल अमारतूं ॾिसो। साईं जी कारीगरीअ जो इन खां वधीक चुटो सबूत कहिड़ो हूंदो त साईं सां कुलो कुले में मिलाईंदड़नि में शागिर्दनि जो बि अंग आहे। साईं पीर अरशद जान शागिर्द, साईं आकाश, इवन भाऊ आज़म शेख अयाज़ फरमाए थो त के माण्हू तारीख़ थियनि था, वॾी माज़रत सां मिठल साहब ऐं वरी हिन में ऐड कंदो आहियां त के माण्हू तारीख़ ते थियनि था। के माण्हू तारीख़ थियनि था, हू तारीख़ साज़ शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जेके पाण खे पंहिंजे शागिर्दनि खे हिकु अहिड़ी तारीख़ जोड़े वेंदा आहिनि जिन लाइ असां जहिड़ा नाचीद अची ॻाल्हाईंदा। के माण्हू फ़क़ति तारीख़ ते थियनि था। वॾी माज़रत सां असांजे एजुकेशन डिपार्टमेंट में बि काफ़ी अहिड़ा उस्ताद आहिनि जेके फ़क़ति तारीख़ पूरी करे हली वेंदा आहिनि, पर अहिड़ा तारीख़ साज़ किरदार जेके शागिर्द पैदा कंदा आहिनि यकीनन उहो पंहिंजो नालो अमर करे वेंदा आहिनि। अलाह साईं खां दुआ आहे साईं सुठी सिहत माणे। साईं साईं उस्ताद शागिर्दी वारो रिश्तो बि आहे, पर सची पुछो ॻोठाई वारो रिश्तो बि आहे। बाज़ औक़ात अक्सर असां ईंदा हुआसीं मुलाक़ात यार जी बसनि में, तॾहिं ट्रांसपोर्टेशन एतिरी आम जाम कोन हुई। त सची पुछो जीअं साईं सवर ॻाल्हि करे वियो त बरसाती मौसम हुजे, सर्दी हुजे, गर्मी हुजे, मुलाक़ात रूट जा जेके बि शागिर्द हूंदासीं उहो साईं सां गॾु हूंदा हुआसीं। हींअर वालदा जी फाता ते साईं जिन आया, सची पुछो अधु कलाक खनि वेठा हुआसीं, पर शाह लतीफ़ ते साईं जिन जेको ॻाल्हायो उहो 2 किताब पढ़ूं आहे तॾहिं बि एतिरी नॉलेज न अची आहे जेका 20 मिंटनि में साईं असांखे त इहे माण्हू असां आहिनि। अलाह साईं साईं जिन खे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।